ज़हरा के बाज़ियाब कियो वियो आहे। केस अदालत में पेश करण की इजाज़त ॾिनी वञे। अॼु दुआ ज़हरा के सिंध हाई कोर्ट में पेश कयो पियो वञे, जॾहिं त दुआ ज़हरा जा वालिदैन बि अदालत पहुची विया आहिनि। दुआ ज़हरा जो पीउ मेहदी काज़मी वकील अल्ताफ़ खोसो सां गॾु अदालत पहुची वियो, जॾहिं त वकील अल्ताफ़ खोसो जो चवणु आहे त दुआ ज़हरा जो अॼु बयानु रिकॉर्ड कयो वेंदो। आगाह कयूं पिया वाखे त सिंध हाई कोर्ट में अॼु दुआ ज़हरा खे पेश कयो पियो वञे ऐं दुआ ज़हरा जा वालिदैन बि अदालत पहुची विया आहिनि। दुआ ज़हरा जो पीउ मेहदी काज़मी वकील अल्ताफ़ खोसो सां गॾु अदालत पहुची वियो। वकील जो चवणु आहे त दुआ ज़हरा जो अॼु बयानु रिकॉर्ड कयो वेंदो। दुआ ज़हरा ऐं उनजे मुड़ुस खे गुज़िरियल ॾींहुं पंजाब जे इलाइक़े चिश्तिया बहावल नगर मां पंजाब पुलिस जी मदद सां हथ कयो वियो हो। उनखे कराची मुंतक़िल कयो वियो, जंहिंखां बाद में खेसि लेडीज़ पुलिस हवाले कयो वियो ऐं उनजे मुड़ुस ज़हीर खे AVCC जी तहवील में ॾिनो वियो। आगाह कयो वाके त दुआ ज़हरा जे वालिदैन जो इहो मौक़िफ़ रहियो आहे शुरू ॾींहं खां ई त दुआ ज़हरा जी उमिरि 14 साल आहे ऐं उन्हनि जी धीउ खे अग़वा कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट में अॼु सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते अदालत में पेश कयो पियो वञे दुआ ज़हरा खे ऐं दुआ ज़हरा जा वालिदैन बि अदालत पहुची विया आहिनि। दुआ ज़हरा जो पीउ मेहदी काज़मी वकील अल्ताफ़ खोसो सां गॾु अदालत पहुची वियो। वकील अल्ताफ़ खोसो जो चवणु आहे त दुआ ज़हरा जो अॼु ई बयानु रिकॉर्ड कयो वेंदो। दुआ पहुंच गई, आपको बहुत मुबारक हो। क्या मुलाकात हुई, क्या रब्ता हुआ? नहीं, मेरी मुलाकात नहीं हुई। लेट नाइट पुलिस ने रिकवर करके कराची में लाए थे। आज सिटी कोर्ट का पहले वो था कि सिटी कोर्ट में पेश होंगे, लेकिन शायद वहाँ पे हड़ताल की वजह से, फिर बंद स्ट्राइक की वजह से, तो अभी ये हाई कोर्ट के अंदर पता चला कि ये होती है। इंशाअल्लाह ताला अभी थोड़ी देर में कोर्ट के अंदर वो चीज़ें मुलाकात है। अच्छा, दुआ का जो फ्यूचर है ज़ाहिर है वो उसके स्टेटमेंट पे ज़्यादा डिपेंड करता है, तो आपको क्या लगता है कि उसका स्टेटमेंट क्या आएगा? कोर्ट में जो कुछ कहेंगी शायद उसी पे फैसला होगा। जी बिल्कुल ऐसे ही है, उसके स्टेटमेंट के ऊपर है, वो तो देखते हैं वो आगे क्या बोलती है। सेकेंडली डॉक्यूमेंटेशन जो है वो हमारे पास से स्ट्रांग है, तो इंशाल्लाह ताला अल्लाह बेहतर करेंगे। दुआ ज़हरा जे वालिद जेका मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई, संदसि इहो चवणो त अञा ताईं उनजे धीउ दुआ ज़हरा सां मुलाक़ात नाहे कराई वई ऐं दुआ ज़हरा जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो उनजी स्टेटमेंट ई कंदी। दुआ ज़हरा जेको बयानु ॾिए थी अॼु अदालत में उन मुताबिक़ ई फ़ैसिलो थींदो, जॾहिं त दुआ ज़हरा जा वालिदैन बि अदालत पहुची विया आहिनि ऐं दुआ ज़हरा जो वालिद मेहदी काज़मी जंहिं मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई, संदसि इहो चवणो त काफ़ी ख़ुशि आहे त दुआ ज़हरा बाज़ियाब थी वई आहे, पर अञा ताईं उन सां